ख़बर शामिल कंदासीं। जैकमाबाद मां म्यूनिसिपल कमेटी जे अमले वारनि जी इंतिहा जी हद करे छॾी आहे। वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर AG दस्ती। AG दस्ती, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िला जैकबाबाद म्यूनिसिपल कमेटी जे अमले वारा इंतिहा जी हद करे छॾी। तफ़सील मूजिबि ज़िले जैकबाबाद में म्यूनिसिपल कमेटी जे अमले इंतिहा जी हद करे छॾी आहे। हिकु तरफ़ अल्लाह जो घर मस्जिद ऐं ॿी तरफ़ इमाम बारगाह ऐं वरी टीं तरफ़ उन्हनि पाक जाइनि जे अॻियां गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। वाह साईं वाह, म्यूनिसिपल कमेटी जे अमले जो कमाल। म्यूनिसिपल कमेटी जा स्वीपर बि सैनिटरी इंस्पेक्टर बणिजी विया। पोइ सफ़ाई केरु कंदो? बिरोई मोहल्ला जे हद जे सैनिटरी इंस्पेक्टर इसरार अली शेख पंहिंजे वार्ड में सफ़ाई न थियण जी ज़िम्मेवारी वरिती आहे। बिरोई मोहल्ला जे रहवासियुनि जे फ़ोन ऐं इतला करण बावजूदि बि सफ़ाई अमलो न मोकिलियो वियो। समूरो पाड़ो गंदगी ऐं गंदे पाणी जी वर चढ़ियनि। निमाज़ियुनि सां गॾु मोहल्ले वारनि जा लटा कपिड़ा ख़राब थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो। पाड़े जे रहवासी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सैनिटरी इंस्पेक्टर इसरार अली शेख मुलाज़िमनि खे वीज़ा ते मोकिले छॾियो त पोइ सफ़ाई केरु कंदो? सफ़ाई जे अमले खां कमु वठण बजाए सभिनी खां रुशवत वरी खेनि वीज़ा ते मोकिलियो वियो आहे। पाण अमीर ऐं बिरोई मोहल्ला गंदगी जो ढेर थी वियो। केर बि पुछण वारो न आहे। तालका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर नसरुल्लाह सरकी गहरी निंड में सुतल। अमलो पंहिंजी ख़ुशी में ख़ुशि, न बदनामी ख़ौफ़ न शर्म हया। मोहल्ले जे रहवासियुनि DC जैकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख खे अपील त तालका एडमिनिस्ट्रेटर ऐं संदसि अमले ख़िलाफ़ सख़्ती सां नोटिस वरितो वञे। जेकॾहिं हिन सैनिटरी इंस्पेक्टर खे जल्द न हटायो वियो त एहतिजाज कंदे टायर साड़े कोयटा कराची सखर रोड ब्लॉक कंदासीं। जी।